बिल्कुल कराची जे मुख़्तलिफ़ हंधनि ते स्ट्रीट क्राइम जो जेको बदकिस्मती सां जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। कल भी गार्डन वारे इलाइक़े में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग सां अखियुनि जो जेको डॉक्टर आहे उहो मारिजी वियो हुयो। इन हवाले सां असां DIG साउथ इरफान बलोच ऐं जेके आम शहरी आहिनि उन्हनि सां गॾोगॾु जेके वकील आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। अचो त उन्हनि सां इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था। असांजी जांच तमामु वसी पैमाने ते हले थी पई ऐं असांजूं टीमूं असांजूं ठहियल आहिनि जेके CCTV कैमरास बि वठनि थी पियूं डिफरेंट इलाइक़े में। असां कोशिशि था कयूं त इन जो सॼो रूट ठाहियूं, टेक्निकल हवालनि सां बि असां ॾिसूं था पिया, फॉरेंसिक्स असां कयूं था पिया ऐं मूंखे पूरी उमेद आहे त जल्दी असां हिननि जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे वठंदासीं। ऐं असांजी जेका पुलिस आहे तमामु प्रोएक्टिवली कमु थी करे। गुज़श्ता 4 महीननि में असांजा 55 जेके आहिनि ॾोहारी ज़ख़्मी थिया आहिनि, 4 मारिजी चुका आहिनि। सो मुंहिंजे ख़्याल में तमामु हिकिड़ी प्रोएक्टिवली पुलिस हिते कमु थी करे ऐं उन में तंहिंजे करे असांजो 30 to 40% जेको आहे क्राइम असांजो हेठि थियो आहे। क्राइम बेशक तमामु घणो वधी वियो आहे। कराची में ॾींहों ॾींहुं क्राइम वधे थो। इन जा मेन रीज़न इहे ई आहिनि, इन जा काज़ा वक्शर इहे ई आहिनि। कुझु इलीगल जेके हिते रहनि था अफ़गानी, उहे तमामु घणा इन्वॉल्व आहिनि ऐं उन अफ़गाननि खे पकड़ण लाइ पुलिस खे एतिरी विल कोन्हे का। इवन ॿ ॼणा पुलिस वारा अकेला बि रोड प्रोटोकॉल ते नथा घुमनि। घटि में घटि 4 पुलिस वारा हुजनि तॾहिं वॉक था कनि, तॾहिं उहे वर्क था कनि। असां जेको आहे इन शइ खे जेको आहे असां जेके आहे हिनखे जेको अमेंडमेंट थियणु खपनि, कानून साज़ी थियणु खपे ऐं इन्हनि माण्हुनि जे लाइ करे जेको आहे हिकिड़ी स्पेशल हिकिड़ी फोर्स ठाहिजे। पहिरें ऑलरेडी हिन वटि जेकी आहे फोर्स पंहिंजी मौजूदु आहे, थोरी हुनखे स्पेशल ट्रेनिंग ॾिनी वई आहे ऐं आवाम खे बि अवेयरनेस थोरी ॾिनो वञे त इन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु जेको आहे कीअं जेॾी महिल अहिड़ी सिचुएशन अचे त इन माण्हू खे कीअं हैंडल करे सघे। कराची में ख़ास तौर पे कोई पूछने वाला नहीं है। लोगों को आए रोज़ घरों के गेटों पे मारा जा रहा है और यहाँ हमारी जो गवर्नमेंट है ये दूसरे नशइयों को उठा के ला के कोर्टों में पेश कर रही है और यहाँ हम आप कोर्ट में खड़े आपको ये बयान दे रहा हूँ। बाकी हमारी पुलिस इस वक्त इतनी सिंसियर नहीं है, सारी सियासी हिसाब किताब में चल रही है। कोई ये हमारे डकैत वकैत कराची को बेरहम कातिलों के हाथों में छोड़ा हुआ है। भाई अल्लाह पाक रहम फरमाए सबके हालात पे। ये इसको इंतज़ामिया को तो ख्याल करना चाहिए कि भाई के रोड क्राइम पे काबू करे। हर आदमी गैर मुफीज़ है, रोड पे निकले, घर पे, अल्लाह पाक सबको हिफाजत पड़े। कैमरामैन शाहिन शेख सां गॾु इसाक सरकी, धरती TV न्यूज़ कराची।